अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दोस्तों अॼु मां आणंदुसि बिह पालक ऐं घेटनि में खपाईंदुसि। हिन पालक में कुझु फिका पता बि हूंदा आहिनि जेके असांखे साफ़ु करणा पवंदा आहिनि ऐं उहे साफ़ु करे हिनखे हिन जेकी रस्सी आहे असां अगरि ज़ोर सां ॿधंदासीं त पालक सॼे ॾींहं में टाइट रहंदी ऐं सुठी रहंदी। हीअ ॾिसो न फिका फिका पता, हीअ किन जेको आहे इहो साफ़ु करणो पवंदो ऐं हिनखे साफ़ु करे ही हाली फ़िलहाल मुरझायल पालक आहे, हिनखे असां वरी पाणी में धोईंदासीं। पाणी मां भरे रखियो आहे। काफ़ी सारा माण्हू चवंदा आहिनि त ही तव्हां जेको पालक खे या पलीअ खे जेको पाणी था हणो वज़न वधाइण लाइ था कयो। सो ईअं बिल्कुलु बि न आहे। हीअ मुरझायल जेकी शइ हूंदी आहे हींअर हीअ मुरझायल आहे ऐं मां हिनखे पाणी हणंदुसि त पोइ हीअ थोरो उथी बीहंदी, छो जो हीअ सावक आहे ऐं हे बि सम्झो हिकिड़ो गुल आहे हिकिड़े क़िस्म जो। गुल खे पाणी लॻंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे केतिरो न मुरकंदो, तव्हांखे ख़बर आहे। सो हिनखे मां सॼीअ खे पाणी हणंदुसि ऐं हिनखे बाक़ाइदे जेको आहे साफ़ु करे ऐं पोइ ई रेड़े ते रखंदुसि, ईअं न रखंदुसि। करण बि ईअं खपे हर सब्ज़ी वारे खे। दोस्तों ही बिह पालक अॼु मां रेड़े ते माल घटि हयो आहे ऐं तव्हांखे घटि नज़र ईंदो हूंदो। पोइ हुनजी वजह इहा आहे त मूंखे 4 बजे किथे कम सां वञिणो आहे ऐं 4 बजे ताईं हीउ माल हली वेंदो ऐं मुंहिंजा 300-400 रुपया ठही वेंदा। फालतू न पियो वेहणु चाहियां एतिरो टाइम, हिन जे लाइ बहितर सम्झो त रेड़ो कढिजे ऐं अॼोको ॾींहुं बि घुसाइजे न। सो हलिजे, बिस्मिल्लाह। टीन दॿे वारो थो वञे, ये भी फेरी तो करे घटन में खैरियत है। वाह ही दोस्त ॾिसो ही भी मज़दूरी था कनि। ही रेती था ढोयो था दोस्त? महिरबानी, सही सही। किथां आया हो? पिपरी मां। वो हिते इहो जेको हिते मज़दूर वेठा हूंदा आहिनि अॾे उतां ई आया हो या तव्हांखे घुराया अथनि? अच्छा, हे ठीके वारो कमु थो हले या ॾियाड़ी वारो? हाणे पहिरियों चक्कर आयो आहियां? पहिरियों चक्कर आया आहियो तव्हां हिते? अच्छा अच्छा अच्छा, अच्छा ठीक है ठीक है ठीक है, सही। ये कितने का दिया सारा? 500 रुपये। अच्छा, ये 500 रुपये दिए इसके सारे के? हाँ। ये जो सारा सामान पड़ा हुआ है तोल के नहीं लिया गया? अच्छा अच्छा, तोलो तोलो इसको, खैर है, मसला नहीं है। कांटा रखो ना, तुम्हारा काम तो ये, मेरे पास यही बटे है। अल्लाह करेगा बचत होगी तुम्हें, घबराओ नहीं। ये 4 किलो हो गया, ये तोलो। तराजू होता ही नहीं है क्या तुम्हारे पास? अच्छा, ही हमरा जेको आहे सो ज़िद कयईंसि त बाबा तोखे मां 500 रुपये में ॾींदुमि न त कंहिंखे न ॾींदुसि। सो कितना हुआ वज़न? 7 किलो। अभी फ़ायदा हो गया ना? चले चले ठीक। लोहा ये किस तरह वैसे कबाड़ किलो लोहे का? 70। ठीक है, बन गई तुम्हारी दिहाड़ी, चलो शुक्र है। अब आए दोस्त आ हिन बि रेडी आहियां। अब छा हाल आहे? ख़ैर आहे? ख़ुशि? वाह वाह, VIP रेडो लॻो पियो अथई। दोस्तों ही सभु ॾिसो था आइटम लॻाया अथई, पटाटा, बसर, ग्वार, करेला, भिंडी। सो हे बि फेरी कंदो आहे, सिंधी आहे दोस्त आहे, लाड़काणे जो आहे। दोस्तों ही मज़दूर ॾिसो RCC घर पिया भञनि था ऐं सफ़ा इहो ठीके ते खयो हूंदो न हिनखे? 80,000 रुपया? घणा भाई वारा? 5 भाई वारा। हा, ही ठीके ते सॼो ही एरिया हिननि खयो आहे, भञिणो आहे हिनखे। 80,000 में ठीको कयो अथनि ऐं 6 भाई वारा आहिनि। अॼु काउं ॾींहुं अथनि? चोथों ॾींहुं अथनि। अच्छा, छा थो लॻे हफ़्ते में भञी वेंदा न? 10 ॾींहं अंदरि। हलो ठीकु आहे, पोइ बि फ़ाइदो अथनि। चलो सही आहे, महिरबानी। ॾिसो था दोस्तो, ही बि महिनत मज़दूर वीचारा कनि था। सॼो 80,000 में ठीको खयो अथनि।
बननि था। अॼु चोथों ॾींहुं अथनि। बि है घिटीअ जे ॿिन्ही पासनि मां ॾिसो था ही कीअं वण आहिनि ऐं केतिरी ख़ूबसूरत घिटी लॻी रही आहे वणनि जे करे। दोस्तो ही दोस्त ॾिसो किरयानो हणी वेठो आहे। घर जे आॾो ई पेटी आहे, उन जे मथां पेटीअ में सजावट करे रखी अथई। हीअ दर जी गेट जे ॿाहिरां ई ऐं अॻियों जेको पासो आहे थोरो बंदि कयो अथईं कपिड़े सां। ज़बरदस्त तरीक़े सां कारोबार करे थो। हीअ जवान ॾिसो मज़दूरी थो करे। साईं ख़ुशि आहियो? ख़ैरु? दोस्तों मूंखे साह जी आहे तकलीफ़ आहे ऐं इन लाइ थोरो साह खणण में मूंखे तकलीफ़ थींदी आहे। उनजे लाइ माज़रत तव्हांखे कॾहिं कॾहिं मुंहिंजो आवाज़ु थोरो ज़ोर सां ॿुधण में ईंदो हूंदो ऐं मां सहकंदो बि आहियां। सो मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि न आहे, मसइलो न आहे। तव्हां खां माज़रत थो घुरां। चपल वग़ैरह ठाहियो था? सही आहे। थेलो खयों अथई ऐं सिलाई चपल कंदो आहे, घिटीअ में आवाज़ु लॻाईंदो आहे। अबा रेड़े लाइ हिकिड़ो माण्हू काफ़ी आहे, तव्हां ॿ हिकु हिकु रेड़े ते? अच्छा हींअर आया आहियो छा? अबा छा हाल आहे? ख़ैरु? चुप कयूं वेठा आहियो, भला कमु थी वियो? पाणी? अच्छा अच्छा, पोइ ही पाणी बीहंदो न छा? तव्हां त पोइ कमु तव्हांजो बीहजी वियो आहे, चुप करे वेही रहिया तव्हां। मालकनि खे ॿुधायो आहे होॾां पाणी बंदि कंदा मेन लाइन? अच्छा अच्छा, हे ठीके ते तव्हांजो कमु आहे या सरकारी आहे? पघार आहे न तव्हांजी? चलो चलो ठीकु आहे। ही फ़क़ीर वीचारो हवा होॾे छांव ते छॾो थो वेहे? होॾे? अच्छा नथा वेहण ॾियनि? हा हे वरी अचु वञु बि आहे, मेन रोड बि आहे। सही आहे। बहरहाल उस थी यार, ॾिसो छांव ते वेहे, हिकु हंधि वेहणो थी त। ईंदा ॿियारा फेरी वारा जेके। ही घणे वरितो अथई ही? हा